बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो असांजे सथ जा साथी तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां त जिथे हूंदा ख़ुशबाश हूंदा। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ जूं 13 किस्तूं तव्हांजे अॻियां सां पेश करे चुका आहियूं। उन ई कड़ीअ में अॼु 14 किस्त तव्हांजे नज़र आहे। इन उमेद सां त तव्हां भरपूर इंजॉय कंदव ऐं मोट में असांजे चैनल जी लिंक खे शेयर बि कयो, दोस्तनि खां सब्सक्राइब बि कयो, करायोसि। हाणे हलूं था किस्त 14 ते। कल्ह 13 किस्त में तव्हांखे ॿुधायोसीं न कलंदर जो किसो, त जंहिंजी ग़लतीअ जे करे देव अची पहुतो ऐं हुन औरत वीचारीअ सभु तकलीफ़ूं सठियूं, पर देव खे हिन जे बारे में न ॿुधाई। पर देव खे शक हुयो त हे ई हिन वटि हुयो। देव ज़ालिम हिन जे ई साम्हूं हुन वीचारी खे टुकड़ा टुकड़ा करे ऐं मारे छॾियो। पोइ देव चयसि त तोखे मारियां नथो, बाक़ी इहो आहे त तोखे सज़ा मां ॾियां थो जादूअ जे ज़रिए। जेको चाहीं त मां तोखे उहो बणायां, को बि जानवर तोखे मां बणायां। हिन कलंदर किसो बयानु कंदे चवे थो त मां देव खे ॾाढियूं मिनतूं कयूं त मां बेगुनाह आहियां, मूंखे माफ़ कर। पर देव चयो त न, बसि तो ते इहो ई अहसान थो कयां जो तोखे मारियां कोन थो, ऐं इहो तोखे चॉइस थो ॾियां त जेको जानवर तूं चाहीं त मां उहो जानवर तोखे जादूअ ज़रिए बणायां। ही मां ॾाढियूं मिनतूं कयूंमांसि, पर देव खे कहल न आई। देव चयो त नटा आहिनि, मूं लाइ ॾुखियो न आहे त मां तोखे मारियां, मां हाणे को मसइलो ई कोन्हे। पर मां वरी बि तोखे अख़्तियार थो ॾियां त जेको चाहीं त मां उहो जानवर तोखे बणायां। चई मां मिनतूं कयूंमांसि, हुनखे कहल न आई। आख़िर में पोइ इहो चयोमांसि त भला मूंखे तूं ईअं माफ़ कर जीअं महसूद हासिद खे माफ़ कयो। महसूद, हासिद माना साड़ूलो, साड़ करण वारो। महसूद माना जंहिं ते साड़ करे। ॿ हिकिड़ा दोस्त हुया, हे उन्हनि जो किसो हुयो। चई जीअं न हुन महसूद हुन साड़ूले हासिद खे माफ़ कयो हो, मूंखे बि तूं ईअं माफ़ कर। देव चयसि इहो वरी कंहिंजो किसो आहे, कीअं आहे किसो, कीअं हुन माफ़ कयो? मां चयोमांसि जे माफ़ करीं त मां तोखे ॿुधायां। चई हा ॿुधाए, पर माफ़ कोन कंदो, बाक़ी किसो मूंखे ॿुधाए। पोइ चई त मां देव जे अॻियां किसो शुरू कयो। मां चयोमांसि त ए देव, ॻाल्हि था कनि त कंहिं शहर में ॿ दोस्त रहंदा हुआ। दोस्त बि हुया, पाड़ेसरी बि हुया। ॿिन्ही जा घर गॾो गॾु हा, विच में रुॻो भित आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो दोस्त नेक तबियत जो, सचो, सुलह सांत वारो। ॿियो जेको दोस्त उहो टोटी, शरारती, ठग, रुॻो पराई पचार। ऐं वॾो मर्ज़ हुन में इहो हूंदो हो त माना कंहिंखे बि थोरो वधंदे ॾिसंदो हो त उन ते हुनखे साड़ थींदो हो, हसद थींदो हो। उन जे करे हुनखे हासिद सॾींदा। ऐं ख़ासि करे साड़ वरी हिन ग़रीब ते घणो थींदो हो जेको दोस्त हुयुसि। हे नेक हूंदो हो, हर कंहिं सां सुठो हले हले, हर कंहिं सां सुठे तरीक़े सां मिले, हर कंहिं सां सुठो वहिंवार। उन जे करे हिन जी जो इज़त हूंदी त हिनखे ॼण ॾाढो साड़ थींदो। पोइ हू दोस्त महसूसु कंदो हो त हे मूं ते सड़े थो। पर हिन एॾो त हिन ग़रीब खे ईअं सम्झ पंहिंजे ज़हन में सवार करे छॾियो। इन हासिद ॾींहं राति रुॻो हिनखे इहा हूंदी त भला इहो छो थो वधे, इन जी छो इज़त आहे।
रुगो इहा सोच हूंदी हुअसि त कीअं कयां त जीअं इन जी खुआरी थिए, इन जी इज़त घटि थिए। ऐं उहो जेको दोस्त हुयुसि उहो त हर कंहिंजी ख़ैरु ख़्वाही वारो, सम्झे बि पियो त हिनखे मूंसां साड़ थो थिए, पर वरी बि हिन सां ख़ैरु ख़्वाही पियो कंदो। हे जेतिरी कोशिशि करे साड़ करण जी, हुनखे रब अञा वधाए। कुझु टाइम खां पोइ उहो जेको नेक दोस्त हुयो, महसूद भला जंहिंखे चऊं, जंहिं ते साड़ पियो करे, उन अंदाज़ो लॻायो त भला हे सॼो ॾींहुं रुगो अथसि मुंहिंजी पचार, सॼो ॾींहुं पियो थो अंदर में मूं ते कढे। भला अजायो वीचारो पियो थो तकलीफ़ में अचे, मूंखे ॾिसे थो हिनखे साड़ थो थिए, भला इन खां भलो नाहे। वरी बि हाणे उहो पंहिंजे नियत ते हलियो त मूंखे ॾिसे थो त सड़े थो, तंहिंजे करे भला मां हे पाड़ो ई छॾे वञा, न ॾिसंदो न वीचारे खे तकलीफ़ ईंदी, भला ॾींहं राति पियो थो रुगो मूं ते सड़े, बसि हिनजी तबियत अहिड़ी आहे। हे वीचारो हिनखे बिना ॿुधाइण जे घरड़ो खपायूं, घरड़ो खपायूं, हे वीचारो निकितो वञी हिकिड़े ॿिए शहर पहुतो। हिनखे जेके 2-3 रुपया उन जाइ मां मिलिया, उतां हिन हिकिड़ो ज़मीन जो टुकड़ो वरितो, ज़मीन वरितई। उन ज़मीन ते हिकिड़ो खूह हुयो, खूह हुयो अॻे। हिन उते हिकिड़ो नंढड़ो कमिरो ठारायो, नंढड़ो हिकिड़ो कमिरो ठाराई, जेके ज़रूरत जूं शयूं आम माण्हूअ खे खपनि, उहे ज़रूरत जूं शयूं बि हिन ख़रीद कयूं। उते वेही अलाह अलाह करणु लॻो, अदा न मूंखे ॾिसंदो न सड़ंदो, या रजाए पियो थो तकलीफ़ करे। हिन वरी बि ॼण हुन ते रहमांदो त भला मूंखे हाणे न ॾिसंदो न सड़ंदो, न हुन वीचारे खे तकलीफ़ थींदी, बसि बेवस आहे। हे वीचारो हिते अलाह अलाह करणु लॻो। हिन जो अची हिते नई बैठक ठाही, इख़लाक़ अॻे हिन जो भलो हो सो, ऐं वॾी ॻाल्हि त खूह बि उते हुयो, त अॻ में माण्हुनि जा लंघ मुसाफ़िरियूं जेके थींदियूं हुयूं, काफ़िलनि जी सूरत में थींदियूं, ऐं सायो करे उहे रस्ता माण्हू वठंदा हुआ जिथे पाणीअ जी सहूलियत हुजे, त उन जे करे माण्हुनि जो हाणे उतां अचणु वञणु, वरी जो हिन आबादी उते कई, हे अची उते रहियो, त हाणे माण्हुनि जो उतां अचणु वञणु ॼण घणो माण्हुनि जो थियो। हे जो रहे पियो त वरी माण्हुनि जी ॼण थोरी घणी पंहिंजे हाल हार ॼण सेवा बि करे पियो, ख़िदमत बि, जेको हिन जो हाल हुयो त हिन मुसाफ़िरनि जी ख़िदमत चाकरी बि करे पियो। उन जे करे हिन जो इख़लाक़ खां मुतासिर थी भर पासे जा माण्हू जेके, उहे बि हाणे हिन वटि ईंदा हुआ कचहरियूं करणु, हिन वटि अचनि, पर हे रुगो पंहिंजे वांदकाई वारे टाइम में अलाह अलाह, बाक़ी माण्हू अचे त उन पंहिंजे हाल हार ख़िदमत ॾी पियो कंदो। कुझु टाइम में हे मशहूरु थी वियो, हर को ॻाल्हि करे, यार फलाणे रस्ते ते अलाए केरु आहे, हिकिड़ो अलाह वारो अची वेठो आहे, हिकिड़ो कोठड़ो ठारायो अथई, खूह आहे, जेको मुसाफ़िर अचे थो हाल सारो हुनजी ख़िदमत करे थो, ॾाढो यार नेक माण्हू आहे। माना तर में हिन जी मशहूरी थी वई। हे जेको हिन जो दोस्त हासिद हो, इहो परेशान हो त हे अलाए काॾे वियो, ॻोल्हा में लॻो पियो हो। आख़िर इन खे ख़बर पई त यार फलाणे शहर में वियो आहे, पर हितां खां वधीक उते लहे अथसि, वॾो नालो थी वियो अथसि, हितां खां वधीक लहे अथसि। हिन जो ॿुधो त वरी हिन जा ईअं सम्झो पिता ई सड़ी आहे। निकितो ॻोठा निकितो, पुछाईंदो अची उते पहुतो, अची दोस्त सां मिलियो। हिन वीचारे खे त नियत में कान हुई, दोस्त सां मिलियो, जहिड़ो हाल हुयुसि हुनजी आज्ञा कई, इज़त सां वेहारियईंसि, मानी टिकी खाराईंसि। हे ॾिसे पियो त भेण केॾा माण्हू वेठा अथसि, कीअं हिनखे साईं साईं इज़त पिया था माण्हू हिनजी कनि, हिनखे ॾाढो साड़ पियो थियो, हिनखे साड़ पियो थियो। हिन चयसि यार हाणे ॿुध, मां हिकिड़ी कम सां आयो आहियां, तोसां थोरी हिकिड़ी ॻुझी ॻाल्हि करणी आहे, उन जे करे मां हेॾी तकलीफ़ करे पंधु करे हिते तो वटि पहुतो। अदा ॻाल्हि कर। हिन चयसि इन अंदरि कमरे में तूं मूंसां गॾु हल, अंदरि कमरे में तूं मूंसां गॾु हल। उहो त पंहिंजे नियत ते उथियो, ॿई दोस्त हथ में ॾेई हलिया अंदरि उन हुजरे ॾे। हिते हिन साड़ूलो जेको हुयो, हासिद हुयो, हिन चयसि जेके माण्हू वेठा थी न तो वटि आया आहिनि कचहरी करण या मिसाल, हिननि सभिनी खे चयो त फ़िलहालु हितां वञनि, छो जो ॻाल्हि अहिड़ी आहे।
हुन चयो दोस्त आहे, हे त पंहिंजे नियत ते पियो हले, हिनखे त को वहम गुमानी कोन हुजे। हिन उन्हनि खे दोस्त जेके माण्हू हुया उन्हनि खे चवनि त थोरी मूंखे निवेक लाइ खपे, सो वरी तव्हां भला शाम चकर ॾिजो, नाराज़ बि न थिजो, हे दोस्त मुंहिंजो आहे, पाड़ेसरी आहे, नंढपिण जो दोस्त आहे, क़िस्मत सां आयो आहे, नाराज़ न थिजो। वरी वरी हुननि खे पियो चए। हुननि चयो साईं अहिड़ी ॻाल्हि कान्हे, माण्हू विया हलिया, माण्हू जो विया हलिया ॿई, सभु हाणे रहिया हे ॿई आया उन हुजरे में। उते खूह जेको हुयो, पुराणो खूह, उन खूह जे तरे वटि किनारे वटि अची बीठा। ईअं ॻाल्हियूं कंदे कंदे, ज़माने जा ईअं हाल हवाल, हुनखे त बदनती, ईअं ॻाल्हियूं कंदे कंदे हिन वीचारे जो थोरो ख़्यालु मट ॾिसी हिन साड़ूले छा कयो, हासिद छा कयो, जो हिन महसूद खे वीचारे खे खणी ज़ोर सां धिको ॾिनई खूह में धिको ॾिनई। हो वञी वीचारो फको करे किरियो खूह में, कंहिंखे ख़बर न पई, छो जो हिन अटकल करे माण्हू बि सभु भॼाए छॾिया। साड़ूले चयो त बसि हाणे मस मुंहिंजी, हाणे हिन मां जिंद छुटी, हाणे पाणे मरी खपी वेंदो, पिणा न त जेॾी महिल तो ॾिसांसि त मूंखे अलाए छो थो हिन ते साड़ पियो थिए, बसि हाणे जिंद छुटी। हे उतां ई साड़ूलो वठी भॻो त हाणे मथां को माण्हू ॾिसे पकड़िजी पवां, हिन जी बिना हिते हेतिरी इज़त आहे, वठी भॻो। हिन ग़रीब खे त खणी उछलाईं खूह में। रब जी कुदरत, उहो खूह हुयो पुराणो, पाणी त हूंदो हुओ पर खूह हुयो पुराणो। उन खूह में को जिनात रहंदियूं, जिनात रहंदा, उन्हनि जो हिनखे जीअं ॾिठो मथां किरंदे त जिननि में बि असां इंसाननि वांगुरु नेक बि आहिनि बद बि आहिनि, त के नेक जिन हुया, उन्हनि छा कयो जो हिनखे जीअं ॾिठुनि त का माण्हू किरे थो त हुननि हिनखे आस्ते आस्ते करे झपे ऐं उते खूह जे पासे में हिकिड़ो वॾो पथर हुयो, उन पथर ते हिनखे विहारे, हाणे जिन हिक ॿिए खां पुछण लॻा त तव्हां सुञाणियो था त केरु आहे? अदा तूं सुञाणीस, पाण में पिया ॻाल्हाए, न अदा असांखे ख़बर न आहे, अलाए केरु आहे, अदा असांखे ख़बर न आहे, अलाए केरु। हिकिड़ो उन में हुयो, उन चयो यार मां हिनखे सुञाणियां, मूंखे ख़बर आहे, तो ख़बर आहे केरु आहे भला? चई यार हे उहो माण्हू आहे जो हिन जो दोस्त आहे, वॾो हासिद आहे, साड़ूलो। उन खां बचण जे लाइ हे वीचारो हिते असांजे शहर में आयो, हे अची कोठड़ो ठाहियो हुई, हिते वेही ऐं रब जी इबादत कंदो हो, क़ुरान ज़ोर सां पढ़ंदो हो, असां बि हिते ॿुधंदा हुआसीं। पर यार अलाए हिन जे हिन दोस्त साड़ूले खे कीअं ख़बर पई, उहो हिते आयो, हिन सां अची मिलियो, हिन त वॾी सिक सां इज़त सां हिन सां मिलियो, आजा वग़ैरह कईंसि, पर हुन साड़ूले वरी बि पंहिंजी फितरत खां मजबूर थी हिन जी हिते इज़त ॾिसी ऐं हिनखे धोखे सां खणी हेॾे खूह में उछलायो। बाक़ी हिन जे अचण जी ख़बर अॼु ई राति हे जेको शहर आहे हितां जी बादशाह खे पई आहे। हिन जे अचण जी अॼु राति बादशाह खे ख़बर पई आहे, हे वीचारो खूह में किरियो आहे, पर हिनखे जो हिते 2-3 ॾींहं थी विया, माण्हू चइणूं अचनि पिया, माण्हुनि सां हिन जो इख़लाक़ सुठो, हर शइ, त थोरो घणो हिन जो नामाचार थी वियो। सो अॼु राति बादशाह खे बि ख़बर पई आहे त पोइ मुंहिंजे शहर जे ॿाहिरां हिकिड़ो को अलाह वारो अची वेठो आहे, बादशाह खे पई आहे अॼु राति ख़बर। सुभाणे उहो बादशाह पंहिंजे धीउ जे करे हिन वटि अचण वारो, बादशाह प्रोग्राम ठाहियो आहे त मां सुभाणे हिन वटि ईंदुमि। त हिकिड़े जिन पुछियुसि त छा अथसि धीउ जो मसइलो, जो धीउ जे करे थो अचे? त हुन चयो त हिन जी धीउ वीचारी थी वई आहे चरी, हिन जी धीउ वीचारी चरी थी वई आहे। बादशाह वॾा इलाज कराया अथसि, सो पर चाकू नथी थिए। सो बादशाह बि बेवस आहे। अॼु जो बादशाह ॿुधो आहे, मजबूर लॻो पियो हो, न्याणीअ पंहिंजीअ खे उन हाल में ॾिसी
अॼु जो बादशाह खे ख़बर पई आहे त हिकिड़ो अलाह वारो आयो आहे, दरवेश आयो आहे, सो बादशाह सुभाणे प्रोग्राम ठाहियो आहे। पर इहो आहे त यार हुनजी धीउ खे जेका बीमारी आहे इलाज त सवलो अथसि, इलाज त सवलो अथसि। बादशाह खे जीअं ख़बर पए या को अहिड़ो माण्हू ॾसेसि त हिनजी छोकिरी चाकू थी वञे। हे वेठो पियो ॿुधे। हिकिड़े जिन वरी पुछियो हुन खां त भला ॾे ख़बर इन छोकिरी जो, भला तूं ॿुधाए त हिन जो चईं थो त सवलो इलाजु आहे, कहिड़ो अथसि इलाजु? चईं त हे जेको शख़्स आहे, हिन जेको मथे हुजरो ठाहियो आहे, इन हुजरे में हिकिड़ी ईंदी आहे कारी ॿिली, कारी ॿिली ईंदी आहे, उन जे पुछ ते अछो दाग, अछो दाग अथसि। जेकॾहिं उन दाग वटां, अछे दाग मां 7 अछा वार उन जे ॿिलीअ जे पुछ मां जेके दाग अथसि अछो, उतां 7 अछा वार पटे ऐं उन्हनि जो दूंहों न इन छोकिरी खे दूंहों ॾिजे त छोकिरीअ ते हिकिड़े देव जो असरु आहे, त उहो इन दूंहें ते भॼी वेंदो ऐं वरी कॾहिं न मोटंदो ऐं छोकिरी बि चाक चङी भली थी। हे वीचारो ॿुधे पियो वेठो, दोस्त जे हाल ते बि थिएसि पियो त कीअं मां दोस्त जी इज़त कई, मां त पंहिंजे नियत ते हलियुसि, पर माना हुनजी नियत खोटी आहे। अञा बि उनजी तबियत मां इहो साड़ नथो वञे, जो अॼु मूंखे पंहिंजे पर में त हू मारे वियो, मूंखे खूह में छिलाए वियो। उहो बि सोचे पियो ऐं हिन जिननि जी कचहरी वेठो पियो ॿुधे। सुबुह थियो, सिज जी रोशनी थी, माण्हू त ईंदा हुआ हिन वटि, माण्हू हिन वटि ईंदा हुआ। हिनखे जो जिननि उते पथर ते वेहारियो, पथर मथे हो, पथर ते जो जिननि हिनखे वेहारियो, सुबुह थियो हिन ॾिठो, पोइ अलाए जिननि को उन पथर खे मथे करे छॾियो, छो जो जिन बि हिनखे नेक पिया सम्झनि त हे पथर ते जीअं चढ़ी बीठो त हिन ख़्यालु कयो त जेकॾहिं हथ विझां त खूह मां टपी वेंदुसि मथे। हेॾा माण्हू बि आया पे जेके हिन वटि ईंदा हुआ, हे बि मथे थी ऐं हथ उभा करे ऐं खूह मां निकिरे पियो, माण्हू बि अचनि पिया। उन्हनि माण्हुनि बि ॾिठो त भणा हे फ़क़ीर जेको हिते हूंदो आहे, अड़े फ़क़ीर खूह मां पियो थो निकिरे, भणा हे त को वॾो फ़क़ीर आहे, को वॾी पुॼंदी वारो आहे। माण्हुनि जे दिलि में अञा हिन जे लाइ इज़त थी वई त भाउ हे त को वॾो कानी करामत वारो फ़क़ीर आहे। माना असांखे ख़बर न आहे राति जो कोई वञी खूह में थो इबादत करे, माण्हुनि जो पंहिंजो नज़रियो हुननि जो हिनखे खूह मां निकिरंदे ॾिठो। हिन आयो हुजरे में, जिननि जी कचहरी न ॿुधी, हिन जे हुजरे में हिते ॿिली रहंदी हुई, कारी ॿिली, जेको जिननि ॿुधायो त कारी ॿिली पुछ ते अथसि अछो दाग। ऐं जिननि इहो बि ॿुधायोसि त अॼु बादशाह खे ख़बर पई आहे, बादशाह सुभाणे हिन वटि ईंदो पंहिंजे धीउ लाइ, त हिन छा कयो जो उन ॿिली खे, ॿिली हिन वटि पई आहे घुमंदी फिरंदी, ॿिलीअ खे पकिड़े उन ॿिलीअ जे पुछ मां हिन 7 वार पटे पाण वटि रखिया। थोरो अञा सिज मथे निकितो त बादशाह साईं पंहिंजे लश्कर सां अची पहुतो। माण्हुनि में हू हवा थी वई, आहे बादशाह आयो आहे, बादशाह आयो आहे। ग़रीब गुरबा जेके हुआ उहे त परे थी विया, हाणे बादशाह आयो आहे। बादशाह हुन सां अमीर वज़ीर जेके हुआ उहे अंदरि हुजरे में दाख़िल थिया, बाक़ी जेके बादशाह सां सिपाह हुयो उहो ॿाहिरि बीठो। हिनखे त अॻई जिननि जी कचहरी ॿुधी ऐं ख़बर हुयसि त बादशाह जो अचिणो आहे। बादशाह जीअं अंदरि हुजरे में आयो, हिन उथी बादशाह जी आज्ञा कई, बादशाह खे पाण सां उते विहारे। हाणे हे ग़रीब हुयो वीचारो, रहंदो उते हुजरे में हो, हेठि वेठो, बादशाह बि अक़ीदत सम्झी, बादशाह वरी हिन सां हेठि वेही रहियो। बस बादशाह न वेठो ई मस त हिन बादशाह खे चयो त बादशाह सलामत,
मां तोखे ॿुधायां त तूं मूं वटि छो आयो आहे? मां तोखे ॿुधायां त तूं कहिड़ी गर्ज़ जे करे मूं वटि एॾी तकलीफ़ करे आयो आहे? बादशाह हिते ॼण बाहुड़जी वियो ऐं बादशाह जी अखी त अञा वधीक ॼण हिन ते पकी थी वई। चईंसि त तुंहिंजी धीअ चाकु न आहे, तूं उन जे लाइ आयो आहे न मूं वटि? बादशाह ईअं उथी हिन जा हथ चुमण लॻो। हिन बादशाह खे चयो त बादशाह सलामत, तव्हां पंहिंजी धीउ खे घुरायो। अलाह चाहियो त तव्हांजी छोकिरी अॼु जो अॼु चाकु थी। बादशाह खे हाणे ॼण अञा वधीक पक थी वई त ॾस मूंखे भलो मिलियो आहे ऐं छोकिरी मुंहिंजी अॼु चाकु थी। बादशाह हुकुम कयो, हवा छोकिरी खे वठी अचो। देरी कान थी, बादशाह जी धीउ खे वठी आया। जेॾी महिल अंदरि हुजरे में जो वठी आया त ॾिसनि त हुन वीचारीअ जूं ॿाहूं ॿधियूं पयूं आहिनि, पेरनि में जीअं हथ कड़ियूं थींदियूं आहिनि ईअं पेरनि में कड़ियूं ॿधियूं पातियूं पयूं आहिनि। छो जो हुन वीचारी जो दिमाग़ु कमु न कंदो हो, बादशाह इन लाइ त मथां किथे निकिरी वञे या कीअं। मजबूर थी बादशाह पोइ इन जे लाइ इहो करे छॾियो। हे महसूस थियो, छोकिरी खे वठी ऐं विहारी। छोकिरीअ जे मथां कपिड़ो रखे, वॾो कपिड़ो जीअं थींदो आहे, कपिड़ो चादर टाइप, अहिड़ो कपिड़ो। वार जेके अॻे रपटे रखिया आहिनि उहे वार कढी उन वारनि खे ॾिनई बाहि। वारनि खे जो बाहि ॾिनई त उन मां धुओं निकिरणु लॻो। जीअं धुओं निकिरणु लॻो त हिन ते जेको हो देव वारो असरु हो, उन धुएं ते उहो देव वठी भॻो। जीअं उहो निकितो त छोकिरी सुरत में अची वई, अखियूं खोलियई, छोकिरी सुरत में अची वई। छोकिरी सुरत में अची वई ऐं जीअं जो हिन महसूद खे ॾिठई त छोकिरी लॼ खां जीअं थींदी आहे त छोकिरी खणी पंहिंजो मुंहं ते हथ रखिया, मुंहुं ढके, मुंहुं ढकई ऐं चई त छा आहे, मूंखे केरु हिते वठी आयो? छोकिरी जो इहो चयो त बादशाह सॼो रंग ॾिसे पियो। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह उथी पहिरियों त ॾिना, वरी छोकिरी खे वञी चुमियूं ॾिनई, छोकिरी खे बि चुमियूं ॾिनई पंहिंजी धीउ खे, ऐं इन महसूद जे हथ वठी बादशाह उन्हनि खे वठी चुमी ॾिनी। हाणे छोकिरी सभिनी जे साम्हूं चाकू चङी भली थी वई। हिते बादशाह सां गॾु जेके अमीर वज़ीर आया हुआ, बादशाह उन्हनि खे चयो त हेॾे ओर ते अचो, ॾिसो मां पंहिंजे बादशाही में हकीम तबीब जेके हुया मां कोन घटायो, जिथां ॿुधां पियो ॿाहिरां बि घुरायो, पर मुंहिंजी धीउ चाकू न थी। अॼु हिन वटि मां आयो आहियां, राति ॿुधो हिन जो त हे मुंहिंजे शहर में आयो आहे, अॼु हिन वटि आयो आहियां तव्हांजे साम्हूं, ॾिसो त मुंहिंजी छोकिरी चाकू चङी भली थी वई आहे, ॾिसो तव्हांजे साम्हूं मुंहिंजी छोकिरी ॻाल्हाए थी पई। हाणे हिन ईअं सम्झो मूं ते एॾो अहसान कयो आहे, उहा त मूंखे ख़बर हूंदी न त मां मुंहिंजी धीअ मां कीअं हुनखे ज़ंजीरनि में ॿधो आहे, मजबूरी हुई मुंहिंजी। सो हिन मूं ते हेॾो अहसान कयो आहे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त हिन खे मां छा इनाम ॾियां, जंहिं ईअं सम्झो त मुंहिंजे धीउ खे ॼण ज़िंदगी ॾिनी आहे, न त मुंहिंजी धीउ ईअं सम्झो त हुई जहिड़ी पर ॼण मोल ई कंहिं कम जी कान आई, मुंहिंजे धीउ खे ॼण हिन ज़िंदगी ॾिनी आहे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त मां हिनखे इनाम छा ॾियां? अमीरनि वज़ीरनि चयसि त साईं नाराज़ जे न थियो त असां चऊं। बादशाह चयो हा चओ, मां तव्हां खां तॾहिं त पुछां थो त मुंहिंजो अकुलु कमु नथो करे त मां हिनखे छा इनाम ॾियां। साईं असांजी सलाह इहा आहे त पंहिंजे धीउ जी शादी हिन सां करायो, बसि हिन जो इनाम इहो, हिन जो इनाम इहो त पंहिंजे धीउ जी तव्हां शादी हिन सां करायो। बादशाह चयो यार आफ़रीन आहे तव्हांजी, बराबरि तव्हां सचो, हे इन इनाम जो हक़दारु आहे। माना ईअं सम्झो मुंहिंजो पुटु वञी थिए, हाणे धीउ जो ॾींदोमांसि त ईअं सम्झो मुंहिंजो पुटु थिए, हे हक़दारु ॿिन्हिनि जो। बादशाह चइबो आहे मां पंहिंजी धीउ जी हिन सां शादी थो करायां। बादशाह फ़िलहालु त वापसि वियो, शादीअ जूं तयारियूं थियूं ॾींहं ॿिनि में।
उहो जेको महसूद हुयो हाणे बादशाह जो थी वियो न्याणो। कुझु ॾींहं गुज़रिया त बादशाह जो जेको वॾो वज़ीर हुयो उहो वीचारो गुज़ारे वियो। बादशाह जे हाणे इन जी जाइ ते कंहिंखे मां वज़ीर कयां। ॿिया जेके अमीर वज़ीर ॿिया हुया त वॾो वज़ीर मां इन जी जाइ ते कंहिंखे कयां। सभिनी चयसि त साईं सियाणो ऐं लाइक़ु जेकॾहिं पुछो था न त इहो तव्हांजो न्याणो अथव, वॾो वज़ीर तव्हां इनखे कयो। हाणे बादशाह जो ईअं सम्झणु पंहिंजो घर भाती थी वियो, पुटु ॾियणु थी वियो बादशाह जो, त ॼण बादशाह जे दिलि वटां हुननि ॻाल्हि कई। बादशाह बि चए त सही आहे, बादशाह साईं हाणे हिनखे पंहिंजो वज़ीर बि करे। हाणे हे हुजे बादशाह जो वॾो वज़ीर, ॾाढो सुकून सां पे हिन जो वक़्तु गुज़रियो। रब जी कुदरत, कुझु टाइम गुज़रियो त बादशाह बि गुज़ारे वियो, जेको हिन जो सहुरो बादशाह बि गुज़ारे वियो। हाणे बादशाह खे पुट जो औलाद त हुयो कोन, बादशाह खे ई धीअ बादशाह जी पहिराई इन सां महसूद सां, इहो हुयो वज़ीर। सभिनी सलाह कई त बाबा हाणे बादशाह जो ईअं सम्झो औलाद पुट जो त कोन्हेसि, बाक़ी अथसि धीअ। सो धीअ जी बि शादी थियल अथसि, माना ईअं सम्झो धीअ जो वारसो हे आहे, ऐं लाइक़ु बि बादशाहीअ जे हे आहे, छो जो सुहिणे नमूने सां सभिनी सां हले थो। बादशाह हिन खे था बणाइनि, सभिनी अमीरनि वज़ीरनि गॾिजी फ़ैसिलो कयो, हिन खे चइनि असां बादशाही जे लाइक़ु तोखे था सम्झूं, सो तोखे बादशाह था बणाइनि। अदाजी बिस्मिल्लाह से हाणे हे बादशाह थी हुकूमत करण। ग़रीब रब नवाज़िस पर पंहिंजी नेकनियतीअ जे करे हाणे से बादशाह थियो, हुकूमत करे पियो, ॾाढी अदल इंसाफ़ सां हुकूमत करे पियो, नेक त अॻई हुयो। हिकिड़े ॾींहुं घोड़े ते चढ़ियो वञे पियो, क़िस्मत ओ साड़ूलो जेको दोस्त हुयुसि जेको खूह में उछलाए वियो हुयुसि, उहो निभागो उन रस्ते सां टपियो वियो पियो। हे बादशाह जो घोड़े ते वञे पियो, हो तां रस्ते खां टपियो पियो। हिन सां पंहिंजा नौकर चाकर अमीर वज़ीर हे विच में, बादशाही वेस वॻा, भलो घोड़ो, नौकरनि चाकरनि जी फौज गॾु। हिन जी नज़र दोस्त हिन साड़ूले ते पइजी वई। हीउ पंहिंजे नियत वारो हुयो, हिन जी जो नज़र पइजी वई, हुनखे त तसवर में ई कोन हो न, हुन त इहो सम्झो त मां खूह में उछलाए दमाद मरी वियो हूंदो। हिन पंहिंजे वज़ीर खे चयो त उहो इहो जेको न माण्हू वञे थो पियो इनखे वठी आ, पर इहो आहे त फज़ीलत सां वठी अचिजांसि, ईअं न त हाणे बादशाही माण्हू ॾिसी, बादशाही सिपाह ॾिसी अजाए उहो वीचारो डिॼी वञे, माना दाबो दड़को न ॾिजोसि, फज़ीलत सां हिनखे वठी आ, ड्रेजार ॾियोसि न। वज़ीर खे जो बादशाह ताक़ीद कयो, वज़ीर वियो हुनखे वठी आयो इन जे दोस्त साड़ूले खे। बादशाह दरबार में पहुतो, बादशाह चयो त हिनखे खज़ाने मां 1000 सोना सिका ॾियो। हिकु 1000 सोना सिका ॾियोसि ऐं 20 उठ साज़ो सामान जा उहे बि हिनखे ॾियो, ऐं सिपाही हिफ़ाज़त लाइ हिन सां गॾु मोकिलियो, हिनखे पंहिंजे शहर छॾे अचो। बादशाह इहो हुकुम कयो, अञा बि इनाम ॾिनईंसि, पर हिनखे सज़ा न ॾिनई, न मयार ॾिनईंसि, न इहो चईंसि मूंखे सुञाणी थो जो लॻी करेसि। बादशाह वरी बि पंहिंजे उन नेकनती तहत हिनखे इहो एॾो ॾिनो, पर हिनखे वरी बि लॻी न कई। सो ए देव, हाणे हे कलंदर पियो इहो देव खे राज़ी करे त जीअं न हुनखे माफ़ कयो, चई ए देव ॾिस महसूद कीअं इन साड़ूले हासिद खे माफ़ कयो, न त तूं पाण मां केसो तोखे ॿुधायो त ॾिस त केॾो हुन साड़ कयो, केॾी हुन ग़रीब खे तकलीफ़ ॾिनी है, जो हो वीचारो घर फाट बि छॾे वियो हिन जे करे, उहो वञी वीचारे झंगो वसायो, वरी निभागो वञी उते ठुते पहुतुसि, वरी वञी हुन वीचारे खे खूह में उछलाई, पंहिंजे पर में सम्झी आयो त मरी वियो।
पर हुनखे तकलीफ़ जो बदिलो तकलीफ़ सां न ॾिनो, पर अञा बि माफ़ कईंसि, पर अञा बि नवाज़े छॾियईं। चई त मां इहो किसो ॿुधाए देव खे, चई त मौत जो भउ पियो थिए, एॾो रुनुसि, मां तव्हां सां छा बयानु कयां, माना चवां पियो त हाणे कीअं हिनखे कहल अचे देव खे। देव चयो बाबा तूं छा बि कर, छा बि कर, छा बि कर, या त तोखे मारींदोसि, ऐं जे मारियो मैं न त माफ़ त तोखे मां हरगिज़ कोन कंदुसि, जादू ज़रूर तोखे मां कंदुसि। माना वॾा वस कयुमि, पर देव निभागे खे कहल मूं ते न आई। इहो किसो खणी बि ॿुधायोमांसि, कसम बि विधामांसि, पर चई रोआं बि पियो, पर देव चयो त बसि इहो आहे त मारियां ई कोन थो, बाक़ी चॉइस ॾियईं थो, जादूअ में तोखे ढोर कयां थो, जेको ढोर चई त मां ढोर कयां, जानवर कयां। छा कयां? चई ईअं चई मूंखे ईअं ॻिचीअ खां वठी खणी मथे कई, ज़मीन खां मथे। चई मूंखे ज़मीन खां मथे करे ईअं हवा में उॾामण लॻो। चई एॾो मथे वियो, एॾो मथे वियो, एॾो मथे वियो, जो मां हेठि पियो ॾिसां त ज़मीन मूंखे ईअं पई ॾिसण में अचे जीअं न को वॾो दरियाह हुजे, उन में विच ते प्यालो पियो हुजे, ज़मीन मूंखे एतिरी पई ॾिसण में अचे, एॾो मथे मूंखे खणी। चई पोइ हिन मूंखे हिकिड़े जबल ते लाथो, जबल ते लाहे हिन छा कयो, उतां हिकिड़ी मिटी, थोरी मिटी खणी, मिटी खणी पोइ चई त अलाए हुन ते पढ़ियईं त छा, पढ़ी ऐं हुन ते मिटीअ खे फूके, मिटी खे फूके उहा मिटी मुंहिंजे मुंहं ते खणी हईं। चई हीअं मुंहिंजे मुंहं ते हणी ऐं चई त इहा सूरत पंहिंजी छॾे बांदर थी वञ। चई हिन जीअं चयो मां महसूसु कयो मुंहिंजी सूरत मट थी वई, माण्हू मां फिरी मां बांदर थी वियुसि। चई हाणे जो बांदर थी वियुसि, बांदरनि वारियूं आदतूं हलणु घुमणु, चई नेठि उन जबल तां लथुसि। हाणे बांदर हां त तारा झंग में रहंदुसि, बांदर नालो खाधो पीतो खपे, सो लथुसि हेठि, हेठि लथुसि, वॾो झंग हुजे, वॾो वॾो झंग हुजे, ॿेलो झंग हुजे वॾो, मज़ो बि न पियो अचे, सोच बि अचे पई त भला हाणे हिन मां बांदर मां कीअं मां वरी माण्हू थिया। ॿिया ॾिसां पियो बांदर खेॾनि पिया, घुमनि पिया, खेचलियूं पिया कनि, पर चई त मूंखे त रुॻो इहा सोच हुजे त मां वरी माण्हू कीअं थियां। चई हलंदे 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 पूरो महीनो हलियुसि, मां अची समुंड जे किनारे ते पहुतुसि। चई उते अची पहुतुसि, डिॼां बि पियो त मथां को जानवर को ॿियो को ॾिसे या को माण्हू ॾिसे मारे वेठे, पहर खनि वेठुसि, थकिजी पियो त पहर खनि वेठुसि। ईअं मूंखे समुंड में हिकिड़ी ॿेड़ी ॾिसण में आई, समुंड में हिकिड़ी ॿेड़ी ॾिसण में पई आई, पर ॾिसां पियो त उहा ॿेड़ी हेॾे किनारे ॾे पई अचे। चई वरी ॾुध बि थियो पिए त अलाए भला माण्हू हुजनि के शिकारी हुजनि, ॾिसनि वरी खणी मूंखे पकड़नि। सो चई त वरी उतां उथियुसि, किनारे तां उथी ईअं टकरियूं हुयूं, उन टकरियुनि जी ओट में वरी लिकी बीठुसि, त पहिरियों रुख त ॾिसां त छा आहे, ईअं न त मां थो चवां त पर हुन में हुजनि शिकारी या माण्हू ई ॾिसी रौशे ख़ातिर खणी मूंखे ॿधनि। हाणे उतां बि ॾिसां पियो ॿेड़ीअ, ॿेड़ी हलंदी पई अचे, तां त ॿेड़ी अची बीठी, चई ॿेड़ी बीठी, चई मां निकितुसि, मां बि आयुसि ॿेड़ीअ, वॾी ॿेड़ी हुई, ॿेड़ीअ में जो मां चढ़ियुसि त हिकिड़ो माण्हू हुयो, उन जो मूंखे ॾिठो त उन चयो त बणा हिन निभागे खे त कढो, हिन निभागे खे त कढो। चई हो जेको ॿेड़ी वारो मलाह हो, उन चयो त कढऊंसि जो हिनखे मारियूं था, कढऊंसि जो बसि हिनखे मारियूं था। ॿिए चए त ईअं तलवार खणी कढियईं, चई त बीह त मां हिन पंहिंजे तलवार सां हिनखे मारियां। चई मां जो हिननि जो इहो ॾिठो, चई सम्झां त पियो हिननि जी ॿोली,
चई मां छा कयो जो भोले में माण्हुनि वांगुरु त हूंदो आहे। चई मां जेको ॿेड़ी वारो मलाह हुयो न, चई मां वञी उन जे जेको चोलो पातल हुयुसि वञी चोले खे पकड़ियो मां, चोले खे पकड़े ऐं मां हिन ॾे निहारे रोअण लॻुसि। जीअं जो रोआं पियो त मूंखां ॻोढ़ा वहनि पिया। चई त मलाह जो मूंखे ॾिठो रोअंदे मूंखां ॻोढ़ा वहंदे ॾिठई, उते इंसान आहे हुनखे रहम अची, माना सम्झे पियो त मौत खां भॼण जे लाइ मूंखे पकड़ियो अथई, त हुनखे रहम अची। हुन माण्हुनि खे चयो त यार हिन ईअं सम्झो त मूंखां ॼण मूं वटि साम वरिती अथई, मूंखां पनाह वरिती अथई, तो यार बसि मां हिनखे पंहिंजे साम में रखियो, मां हिनखे पनाह, हाणे हे मुंहिंजी पनाह में। तंहिंजे करे मां तव्हांखे बि ॿुधायांव थो त को बि हिन सां छेड़छाड़ न करे, हिनखे तंग न करे। की हाणे उहो जेको मलाह हुयो उहो ॼण मुंहिंजो ख़्यालु करे, हू जेको चए मां सम्झां बि पियो। सामान सड़ो बि खणी ॾियां, बांदर जीअं कंदा आहिनि, चई मां माना सॼो कमु कयां पियो, ॿेड़ीअ में मां हिनजी ख़िदमत बि कयां पियो। चई हो वरी मूंसां बाक़ाइदे हुनखे ॼण हिकिड़ी थी वई मूंसां मुहबत करे। चई 50 ॾींहं पूरा ॿेड़ो हलियो, नेठ सां हिकिड़े वॾो शहर हुजे उन शहर जे ॿाहिरां अची लंगर हयुसि। चई एॾो शहर हुयो जो मां त चवां थो त माण्हू त ॻणी कोन सघंदा, ख़ुदा खे ॼाण हूंदी त केॾो शहर हुयो। चई जॾहिं असां उते पहुतासीं, ॿेड़ी बीठी त उन शहर जो बादशाह जेको हुयो उन जा माण्हू आया। माण्हू आया बादशाह जा, जेका बादशाह तव्हांखे भलीकार कयो आहे जो तव्हां असांजे शहर में आया हो, उन पनो ॾिनो आहे त तव्हां जेके बि ॿेड़ीअ में माण्हू आहियो, हर माण्हू हिन ते हिकिड़ी सिट लिखे, हर माण्हू हिन ते हिकिड़ी सिट लिखे, जेका वणेसि हिकिड़ी सिट लिखे। अब छा हे छो लिखिजे, थोरो सम्झायो त। चई ॿी ॻाल्हि कान्हे, असांजे बादशाह जो जेको वज़ीर आहे उहो वियो आहे गुज़ारे, बादशाह ख़त पट न्यापा स्यापा उन खां लिखाईंदो, उन जा अखर ॾाढा भला। हाणे बादशाह जे ॿियनि वज़ीरनि में अहिड़ो को कोन्हे जंहिंजा अहिड़ा अखर हुजनि। सो बादशाह वाइदो कयो आहे त अहिड़ो ई माण्हू मां वरी वज़ीर कंदुसि जंहिंजा इन मुंहिंजे वज़ीर जहिड़ा अखर हूंदा, वज़ीर जहिड़ा अखर हूंदा। सो ॿाहिरां जेके माण्हू ईंदा आहिनि, बादशाह जो हुकुम असां उन्हनि खां अची लिखाईंदा आहियूं, उहो बादशाह ॾिसंदो आहे, जीअं पसंदि अचेसि। अॼु ॾींहं ते बादशाह खे अञा कंहिंजा अखर पसंदि न आया, तव्हां वटि आया आहियूं, तव्हां मां बि हर हिकु हिन ते लिखे। ही पनो हुयो 10 हथ 10 गज़ भला खणी चइजे, 10 गज़ पनो हो, उहो अची हिन खे ॾिनई ॿेड़ी वारनि खे त बाबा जंहिंखे बि लिखण ॾांहुं अचे थो उहो हिन ते लिखे। चई जीअं हिननि खे जो पनो ॾिनई, उन सिपाहियुनि पनो ॾिनो, चई मां ॾिसां पियो, मां उथियुसि, मां हुननि खां उहो हथ मां पनो झटियो, पनो छॾायो, मां जो हुनजे हथ मां उहो पनो कढियो त हे वठी ड्रिगा त भणा हे भोलो आहे, बांदर आहे, पनो फाड़े न विझे, पनो जे फाड़ींदो त भणा बादशाह नाराज़ थी पवंदो, बादशाह जो पनो आहे। चई हो मूंखे ईअं दड़का ॾियण लॻा। चई मां इशारे सां चयोमांनि त न मां फाड़ियां कोन थो, मां लिखंदुमि, इशारे सां चयोमांनि मां लिखंदुमि। चई मलाह त मुंहिंजो ख़्यालु कंदो हो, हेतिरा ॾींहं गॾु रहियो होमांसि, उन सभिनी खे चयो त छॾियोसि हिनखे लिखण ॾियो, भला जेकॾहिं का गड़बड़ कई न पोइ मुंहिंजो वाइदो आहे त मां बि हिनखे था कढी छॾियो, पर जेकॾहिं सही लिखे थो त पोइ त छॾियोसि, छो जो मां बि हिन सां हेतिरा ॾींहं रहियो आहियां, मां ॾाढो हिनखे अकुल वारो ऐं सम्झ वारो ॾिठो आहे, सफ़ा माण्हुनि वारियूं आदतूं आहिनि। चई मां कलम पकड़ियो
ऐं मस जी जेका शीशी हुई उन में ॿोड़ींदो ऐं चई मां 2 शेर लिखिया ऐं पनो मां हिननि खे वरी सौदागरनि खे उन्हनि मां हर हिकु वरी हिकु सिट लिखी, मां बि लिखियो, सौदागरनि बि लिखियो, पनो ॾिननि सिपाहियुनि खे, सिपाही उहो पनो खणी विया बादशाह वटि। बादशाह जो जेॾी महिल पनो ॾिठो त बादशाह खे मुंहिंजे अखरनि खां सवाइ ॿिया कंहिंजा अखर बादशाह खे न वणिया। बादशाह चयो त ओ ही जंहिं लिखियो आहे, पहिरियों जंहिं लिखियो आहे न, इन खे वठी अचो मूं वटि। ऐं बादशाह हुकुम कयो त हिकिड़ो खच्चर काहे वञो, उन ते उनखे इज़त सां वठी अचो ऐं शाही वेस पाराए ऐं मुंहिंजे अॻियां हिनखे पेश कयो। बादशाह जो जेॾी महिल इहो हुकुम जारी कयो त भले खच्चर ते ऐं शाही वेस वॻा पाराए ऐं वॾे प्रोटोकॉल सां हिनखे मूं वटि वठी अचो, त चई त उहो बादशाह जा सिपाही जो ॿुधनि पिया जेके आया पनो खणी, त उहे खिलनि पिया। बादशाह चयो त मां थो ॻाल्हि कयां, मां हुकुम थो कयां त सिपाहियुनि में एॾी जुरियत जो सिपाही मुंहिंजी ॻाल्हि ते था खिलनि। बादशाह चयो त तव्हांखे मौत जो भउ नथो थिए, मां ऑर्डर थो कयां ऐं तव्हां वरी मुंहिंजे हिन ॻाल्हि ते पिया था खिलो। हिननि चयो साईं असां सम्झूं था, असां तव्हां ते कोन था खिलूं, पर तव्हां जेको हुकुम जारी कयो आहे न, तव्हांखे इहा ख़बर ई नाहे त इहो जेको लिखियो आहे जंहिं उहो केरु आहे। तव्हांजो हेॾो प्रोटोकॉल था चओ त उनखे हिकिड़े वॾे खच्चर ते शाही पोशाक पाराए सिपाहियुनि जे पहिरे में वठी अचो। साईं माण्हू कोन्हे, असां खिलूं इन ते ॾाढो माण्हू आहे छा जो असां उनखे खच्चर ते वठी अचूं, बादशाही वेस पाराए सिपाहियुनि जे प्रोटोकॉल में वठी अचूं। बादशाह चयो माण्हू न आहे त बाक़ी कंहिं लिखियो आहे? साईं उहो बांदर आहे, माण्हू कोन्हे, बांदर आहे जंहिं इहो लिखियो आहे, बोलो आहे, उहो ॿेड़ी वारे सां गॾु हूंदो आहे, उन ई लिखियो आहे। हे अखर जंहिं जा तव्हांखे वणनि था न, उहे माण्हूअ कोन लिखिया अथव, इहे हिन बांदर लिखिया अथव। अच्छा चरिया छा हो मूंखे चरियो था कयो। हुननि चयो साईं असांखे कहिड़ी जुरियत आहे जो असां तव्हां सां वेही कूड़ हणूं, असांखे तव्हांजे जो कसम आहे त उहो माण्हू न आहे पर बांदर आहे, असांजे साम्हूं साईं हुन लिखियो आहे न। बादशाह जो ॿुधो त बादशाह खे बि ॾाढो तइजब थियो, बादशाह खे तइजब थियो, पर उते जो उते बादशाह बाक़ाइदे ईअं खिलण लॻो ऐं झूमण लॻो। चई त मां थो चवां त इहो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त इन मलाह खां इहो बांदर मां ख़रीद थो कयां। जेकॾहिं तव्हां चओ था त इहो बांदर लिखियो आहे न, पोइ इहो बांदर मां इन मलाह खां चओ था इन मलाह जो आहे, मां बांदर इहो इन खां जेतिरा पैसा चए मां ख़रीद कंदुमि, वञो वठी अचो। पर हिकिड़ी ॻाल्हि अथव, खच्चर बि काहे वञो, बादशाही वेस बि खणी वञो, नौबत नगारा दुल शरदाई मिसाल जीअं थींदा आहिनि सिपाह, उहे बि गॾु वठी वञो। हिनखे कपिड़ा ज़रूरु पाराइजो, खच्चर ते बि चाढ़ाइजोसि, इहे सभु शयूं खणी वञो। माना हुनखे भले बांदर आहे पर हुनखे आणिजो इज़त सां। सिपाही बादशाह जो हुकुम थियो त सिपाही निकिता, आया ॿेड़ीअ में, अची ॿेड़ी वारे खे चवनि त बाबा बादशाह थो चए त इहो बांदर जा जेतिरा पैसा चई मां पैसा ॾींदुसि ऐं मूंखे बांदर खपे। हुन बि सोचियो त जे न ॾींदुसि त बादशाह शहर उन जे में आहियूं, बादशाह ॾाढ ते बि खणी वेंदो, त हुन जेके पैसा चया त हिननि हुनखे पैसा ॾिना। मूंखे हुन मलाह खां वरितो न, मां सॼो ॿुधां पियो, कि मूंखे कपिड़ा पाराए मूंखे खच्चर ते वेहारियो। माण्हू परेशान, बांदर खे शाही वेस पाता पिया आहिनि, बांदर खच्चर ते ऐं चौधारी सिपाही दुल नगारा। चई जीअं शहर ॾे वेझो आयासीं त माण्हुनि जो ॾिठो त शहर वारा बि परेशान, पर सभिनी खे रौशो पियो अचे, ॼण मूं ते खिलनि पिया। ठीकु, पर सिपाही हुया केरु वेझो न पियो अचे। चई नेठि सॼे शहर मां थी
ऐं मूंखे बादशाह वटि वठी आया। मां लथुसि खचर तां, बादशाह जो मूंखे ॾिठो, चई मां बादशाह जे अॻियां ज़मीन ते ज़मीन खे 3 दफ़ा चुमियो। बादशाह चयो वेह, चई बादशाह जो चयो वेह, त चई मां वरी वेही रहियुसि। बादशाह ॾिठो पिए, ॿिया बि ॾिसनि पिया त भला जीअं चएसि थो तीअं करे थो पियो, वॾो को अकुलारो आहे। पर बादशाह खे अञा वधीक ॼण अजब पियो अचे त भला बांदर हेॾो अकुल। बादशाह जेके बि अमीर वज़ीर वेठा उन्हनि सभिनी खे चई त तव्हां निकिरो दरबार मां, फ़िलहालु उथो था, दरबार ख़ाली कयो। बादशाह जो हुकुम थियो, जेके अमीर वज़ीर हुया दरबार सॼी ख़ाली थी वई। हाणे रुॻो मां हुजां, बादशाह ऐं बादशाह जो हिकिड़ो ग़ुलाम, ॿियो हिकिड़ो नंढड़ो छोकिरो हो बादशाह जो, उहो बि ग़ुलाम हुयो बादशाह। बसि माना 4 माण्हू, 3 माण्हू हो, चौथो मां। बादशाह जो ग़ुलाम नौकर ऐं हिकिड़ो नंढड़ो ग़ुलाम बादशाह जो, ऐं चौथो मां। दरबार सॼी ख़ाली थी वई। हाणे असां हुयासीं। बादशाह हुकुम कयो त दस्तरखान लॻायो। दस्तरखान जो लॻो त क़िस्मे क़िस्मे जूं जा ताम अची विया। बादशाह मूंखे इशारो करे चयो त वेह असां खा। मां उथियुसि। ज़ाहिर में त उहो त मां पियो सम्झां माण्हू आहियां, पर ज़ाहिर में त वांदर हुउसि न। मां पियो चवां बादशाह किरब कंदो, पर बादशाह चयो न वेह असां सां खा। दरबारी बादशाह हिन जे करे ख़ाली कराए छॾी। चई बादशाह जो मूंखे चयो, चई मां उथियुसि, वरी बादशाह जे अॻियां ज़मीन खे चुमी ॾिनो ऐं वे बादशाह सां गॾु, बादशाह मूंखे चयो मूं सां गॾु थी वियो, बादशाह सां गॾु वेही मां खाइण लॻो। बादशाह बि खाए पियो, मां बि खावां। चई मानी खाई, मां 7 दफ़ा हथ धोता। मां 7 दफ़ा हथ धोता। चई 7 दफ़ा हथ धोई, उते चई कलम बि पियो हो ऐं मस बि पई हुई। चई मां उहो कलम बि खयो, मस बि खयमि, पनो पियो हो, उन पने ते कुझु शेर लिखी, वरी मां उतां परते थी वेही रहियुसि। बादशाह उथियो, बादशाह मूंखे ॾिठो लिखंदे, बादशाह जो पनो ॾिठो जंहिं ते मां लिखियो। बादशाह पढ़ी ऐं चई यार वॾो अजब आहे, अकुल ई कमु कोन थो करे त बांदर हेॾो हिनखे इल्मु, ऐं छा त लिखियो अथई, ऐं छा त अखर अथसि, हे त अजूबो आहे। चई उन खां पोइ बादशाह जे लाइ वरी ख़ासि मानी खां पोइ ख़ासि स्पेशल शराब उहो आयो बादशाह जे लाइ। बादशाह पाण बि पीतो, बादशाह मूंखे मुंहिंजे अॻियां बि कयो त पी। चई मां वरी ज़मीन खे चुमी ॾेई बादशाह जेको शराब ॾिनो त मां पीतो। चई मां जो पीतो त बादशाह वरी ॾींहं में हिकिड़ो परेशान थी वेंदो आहे, त बादशाह ईअं परेशान थी चवणु लॻो त जेकॾहिं एॾो इल्मु कंहिं माण्हूअ में हुजे हा, त माण्हू त अलाए छा हुजे, पर बांदर खे एॾी ॼाण, बांदर खे एॾो इल्मु। चई इहो करे बादशाह वरी शतरंज रांदि जे लाइ मैदान, ईअं शतरंज चई त खेॾूं। शतरंज जा जेके मोहरूं थींदियूं आहिनि उहे आया। बादशाह शतरंज जी उहे पई हुजेसि, बादशाह मूं ॾे इशारो करे, बादशाह चयो त खेॾंदे? मां कंधुलो ॾे चईमांसि हा। मां कंधुलो ॾे चईमांसि हा। चई 2 रांदियूं असां खेॾियूं, 2 मां बादशाह खे मारियूं रांदियूं। मां जो बादशाह खे रांदियूं मारियूं, बादशाह सफ़ा हिरासजी वियो। वरी चई मां उथियुसि, वरी वञी कलम खयमि, मस में ॿोड़े मां वरी 2 शेर लिखिया। चई बादशाह वरी उहो पनो खयो, बादशाह पढ़ियो, अजब में बि आयो पर ख़ुशि बि थिए पियो।
बादशाह पंहिंजे ख़ासि नौकर खे चयो त वञी राणीअ खे चयो, राणीअ ॾे वञ, उनखे चयो त अचे, केॾे अचे, हिन अजीब ग़रीब बंदर सां अचे बादशाह मां बि कचहरी थो कयां, चयसि अचे अची कचहरी करे। चई नौकर वियो, घड़ी गुज़री त बादशाह जी ज़ाल जेका राणी हुजे उनखे वठी आयो। चई जीअं उहा आई, जीअं मूं ते नज़र पियसि त खणी मुंहुं ढके, बादशाह जी ज़ाल राणीअ जीअं मूंखे ॾिठो त खणी मुंहुं ढके। चई त बादशाह सलामत, हे छा तो मर्दनि सां कचहरी करण जे लाइ मूंखे घुरायो? मां चयोमांसि छा थी चई? मूं वटि त हे नंढड़ो हे ग़ुलाम आहे, ॿियो पंहिंजो ख़ासि ग़ुलाम, ऐं मां पाण आहियां, माण्हू किथे आहे हिते ॿियो, छो थी तूं मूं लिकाई? हिन चयो त हीउ जेको बांदर आहे न, हीउ बांदर न आहे, हीउ नौजवान शहज़ादो आहे, इन ते हिकिड़े देव जादू कयो आहे, तव्हांजो हिनखे बांदर था सम्झो, हे बांदर न अथव, हे वॾो इल्म वारो ऐं अकुल वारो माण्हू अथव। बराबरि चई मां इल्म वारो त हुयुसि जो मूंखे हिंदुस्तान जो बादशाह घुराए पियो। बादशाह ॿुधो, बादशाह मूं ॾे निहारे, चई त हे जेको चए थी त छा इहो सही आहे? चई त मां कंधुलो ॾे, चयोमांसि हा। ॼण हिकिड़ी उमेद हिन महिल थिए पई त थी सघे थो हिन महिल मुंहिंजी मालिकी थिए, मां वरी साॻे रूप में अचां, छो जो हूअं त कंहिंखे ख़बर ई न पई पए न त माण्हू आहियां छा। हा त चई मां ईअं कंधुलो ॾे, हा बि कईमांसि, ऐं ख़ुशीअ में चई बाक़ाइदे मूंखे ईअं रोअण अची वियो, मां रोअण लॻो। हाणे बक़ाया किसो इंशाल्लाह सुभाणे।